ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا من سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا وأشهد أن سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبحان الله नबी जाजे के आशिक आयो वतन मथे गयो को कटड़ू तो ना आयो हाँ दिल जे मोहब्बत सां उन मदीने वाले घोट ते दुरूद पाक जो नज़रानो पेश अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला ज़िक्र आमाल मुहम्मद सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला ज़िक्र आमाल मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सल्लि अला सल्लि अला सल्लि अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला अव्वल मुहम्मद आखिर मुहम्मद ज़ाहिर मुहम्मद बातिन मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला
सुभान अल्लाह अदा एक एक थोड़ो नॉर्मल रख सफा गले के बले सफा मत या मेहरबानी थी अल्लाहुम्मा सल्ली अला सैयद मोहम्मद कुरैशी मोहम्मद अहमद मोहम्मद सल्ली अला आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सीरत में आला मोहम्मद सूरत में आला मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सीरत में आला मोहम्मद अखलाक में आला मोहम्मद खानदान में आला मोहम्मद मखलूक में आला मोहम्मद रुतबे में आला मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला नमाज मोहम्मद रोज़े मोहम्मद ज़कात मोहम्मद कलमे ला इलाहा इल्लल्लाह फरमान मोहम्मद जो पढ़े जन्नत में जाएगा अल्लाहुम्मा सल्ली अला आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला काबैन मोहम्मद वज़ुहा मोहम्मद मुद्दसिर मोहम्मद मुज़म्मिल मोहम्मद यासीन मोहम्मद ताहा मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ा खाधा पोल्ट्री फार्म जा यो और हिन बुजुर्ग जो हाल एड़ो है कि जो गले के सब है काबू तुम्हारे मुझे अजीज दोस्तों गयूर बहादुर मुसलमान भाईरो साल गुजरी यो खबर कान हुई यो पिंडाल हुयो एक वारे जी खबर काने दी हो या बियो लेकिन इो पिंडाल हो या ओताक हुई काफ़ी दोस्त आहिनि जेके हिन साल में तव्हांखे उहे चेहरा नज़र कोन ईंदा हयाती आहे त अल्लाह बार बार मुलाकातूं कराए थो सुभान अल्लाह दुनिया छॾे वियासूं तो वरी इंशा अल्लाह जन्नत में महबूबे मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफेल इंशा अल्लाह जन्नत में भी दीदार कराई छो जो महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आम उम्मत ना है चौथ सभी जेके 1.25 लाख कमो पेश नबी आया सभिनी नबिन जे उम्मतन का तुझे मुझे मोहम्मद जी हिन उम्मत जो रब शान अव्वल रखे छो आई सब का आखिर में आ पर चौथ जन्नत में सभिन का अग में वेंदी सुभान चाहे हजरत मूसा जी
उम्मत छो न हुजे चाहे हजरत इब्राहिम जी उम्मत छो न हुजे हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत छो न हुजे पर चओ त मुहम्मद जी उम्मत सब खां अॻु में। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो गयूर मुसलमान भाइरो सब खां पहिरियां जस आहे मुबारक आहे असांजे हर दिल अजीज बहादुर उन नौजवान उन सोने जवान मोहतरम जनाब भाऊ आरिफ जंहिं तव्हां अज असांखे हिन महबूब जे मीलाद ते सॾाए दीदार कराया उन जे तवसुस उन सां गॾोगॾु जिन भी दोस्तन भाऊ आरिफ सां बाहा बेली थिया आहिनि ताउन में वंड वरतो अथऊं अल्लाह पाक भाऊ आरिफ खां भी राज़ी थे उन सभिनी साथियुनि खां भी शल रब राज़ी थी पवे ऐं इंशाअल्लाह अॼोको ही प्रोग्राम महबूब जे मीलाद जी ख़ुशीअ में आहे ऐं महबूब जे मीलाद जे कहिड़ी ख़ुशी कजे केतिरी कजे असां में कोई दम ई न आहे असां में कहिड़ो दम आहे हुननि जूं ख़ुशियूं सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ छा हस्ती आहे असां किथां पहुचंदासीं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना हज़रत उस्मान सैयदना हज़रत अलीउल मुर्तज़ा छा हस्तियूं आहिनि उन्हनि जे दर्जे के पहुचंदासूं मुंहिंजा अज़ीज़ो हुननि जा दर्जा बुलंद आहिनि लेकिन अल्लाह जी बारगाह में अर्ज़ आहे त रब गुनाहगार हूं किना हूं गंदा हूं रब तुंहिंजा बंदा हूं अॼु महबूब जी ख़ुशीअ में गॾु थिया हूं रब गॾिजाणी असांजी क़बूल फरमा ऐं ॾिसो त तव्हां ई असांजो सुहिणो नबी सभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जंहिं जॻह ते मां मुहम्मद जो नालो अचे जेको इंसान मुहम्मद ते सलात व दरूद न पढ़े दुनिया में अहिड़ो कंजूस ॿियो अथव ई कोन इन जे करे सलात ऐं दुरूद जेके पढ़ण इंसान जा एतिरे दर्जे ते पहुचाइनि था जेकॾहिं का बि तव्हांखे दुआ घुरणी आहे न तव्हांखे अधु कलाक 15 मिंट 10 मिंट पूरो कलाक वेही रुगो दुआ में दुरूद पढ़ो तव्हांजी दुआ जेका दिल में तमन्ना आहे रब खुद बे खुद पूरी करे दुरूद ऐं सलात जी एॾी बरकत आहे तो मुंहिंजा अज़ीज़ महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जी ख़ुशी जंहिं इंसान खे न हुजे चओ त उहो इंसान आहे ई कोन जंहिं महबूब जे हिन दुनिया जे अचण ते जंहिंखे ख़ुशी न हुजे चओ त उहो जानवरनि पखियुनि खां बि ख़राब सबूत ॾींदुसि हदीस ॿुधाए तव्हांखे महबूब जो फरमान रुगो मौलवी पंहिंजा हवाला न कंदो तव्हांखे मां उहे बि सबूत ॾींदुसि जेके बेजान बेज़बान उन्हनि सबूत साबित करे ॾिना महबूब मुस्तफ़ा दुनिया में अची वियो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जी धरतीअ ते जॾहिं कदम पाता आहिनि बेज़बाननि चओ त गवाहियूं ॾिनियूं ऐं ख़ुशियूं कयूं सुभान अल्लाह जेके बेज़बान समझो था न बाबा केर बेज़बाना 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 एॾियूं ख़ुशियूं कनि ऐं उन हूंदे जेकॾहिं तूं ऐं मां मुस्लमान सॾाए महबूब जो उम्मती सॾाए पोइ बि जेकॾहिं असां ख़ुशी न कयूं चओ त पोइ त असांजे हराम पाई ते कोई शक ई न आहे असांजे हरामी हुजण ते कोई शक न आहे जॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि सम्झिजो
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं साईं जी विलादत थी आहे, अबू लहब ॿुधो अथव न काफ़र